अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आहे? अल्लाह पाक खां दुआ आहे त हमेशा खुश हूंदो, मुस्कुराईंदा रहंदो। या दोस्त, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ड्रामा सोप सीरियल तकरार जे बारे में। तकरार ड्रामे जे अचण वारी अॼोकी क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो। त जी हा दोस्तो, अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो त जीअं असांजी हर अचण वारी अपडेट ड्रामनि जी तव्हां ॿाहिरनि जे अॻियां जल्द खां जल्द पहुची सघे। त जी हा दोस्तो, कयूं था शुरूआत ड्रामा सोप सीरियल तकरार जे क़िस्त नंबर 236 जे बारे में। त जी हा दोस्तो, ड्रामा सोप सीरियल तकरार में हाणे वरी तमामु बहितरीन हिकु मज़ो अची रहियो आहे, छो त मूसा बि वापसि अची रहियो आहे। अॼोकी क़िस्त में तव्हां ॾिसंदो मूसा बहावल जे घर ईंदो ऐं उतां दरिया ख़ान ॾे वेंदो ऐं सजावल ख़ान बि हाणे नवाब ख़ान जो दुश्मन थी पवंदो ऐं उन खां अलावा मूसा बि दुश्मन थी पवंदो। उन खां अलावा जेके बि इहे दोस्त मूसा जा आहिनि सभु गॾिजी सजी हाणे नवाब ख़ान खे सोढ़ो कंदा ऐं नवाब ख़ान खे हाणे वॾी फिकरात अची वई आहे ऐं नओं सूबेदार अची वेंदो जेको नवाब ख़ान जे हक़ में कमु कंदो। त जी हा दोस्तो, असांजी हीअ अपडेट तव्हांखे कीअं लॻी? अगरि सुठी लॻी आहे त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।